ॾाढी ख़ुशी थी मूंखे जॾहिं ज़िंदगी में पहिरियों चकर मां बि ATM कार्ड रखणु शुरू कया ऐं सो बि हिकु न ॿ न बल्कि पंज ATM कार्ड मूंखे हिते मिलिया। अंसार 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 क्या करो नार तुष में गिरे चेकार में कुनी दारी चेकार में कुनी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इंशाअल्लाह तव्हां सभु ठीक ठाक हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो सैयद हिशाम काज़मी। इंशाअल्लाह त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे चुका हूंदा। जेकॾहिं न कयो आहे त पोइ देरि न कयो, हींअर ई सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह मां हिते आयल आहियां ईरान में, ऐं ईरान में जेको कुझु माहौल आहे तव्हांजे साम्हूं रखंदो रहंदुसि ऐं तव्हांजे लाइ वीडियो ठाहींदो रहंदुसि। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ख़बर ॿुधाइण थो चाहियां जेका मुंहिंजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, ऐं अॼु बि ॾींहुं बि ख़ुशी जो आहे। अॼु उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरीं वही थी ऐं जेको आहे सो रिसालत जे लाइ मबूस कयो वियो। इन ख़ुशी जे ॾींहं ते अॼु मां बि तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त कल्ह मूंखे हिकिड़ी फ़ोन आई ईरानी यूनिवर्सिटी वारनि जे तरफ़ां त मूंखे चयूं त तव्हांजे लाइ हिकु ख़ासि तोहफ़ो आहे जेको तव्हांखे असां ॾियणु था चाहियूं। त उहो तोहफ़ो मां परेशान हुउमि त छाजो था ॾियनि। कुझु ॾींहं पहिरियां मुक़ाबिलो थियो हुयो असां सभिनी यूनिवर्सिटी जे स्टूडेंट जे दरमियान, जंहिंमें चीन जा बि छोकिरा आहिनि, बांग्लादेश जा बि छोकिरा आहिनि ऐं इंडिया जा बि छोकिरा आहिनि, अहिल रूसिया जा बि छोकिरा आहिनि। सभिनी छोकिरनि जे दरमियान टोटल 200 छोकिरनि जे दरमियान मुक़ाबिलो हुयो। फ़ारसी ज़बान में हिकु ख़त लिखण जो या हिकु तहरीर लिखण जो मुक़ाबिलो थियो हुयो। त उन मुक़ाबले में 200 ॼणनि शिरकत कई ऐं उन्हनि मां 10 ॼणा कामयाबु थिया। उन्हनि 10 में तव्हांजी दुआउनि सां ऐं ख़ुदा जे करम सां मुंहिंजो बि नालो आयो। त मूंखे तोहफ़े जे लाइ घुरायो वियो। जीअं मां तव्हांजे लाइ वीडियो बि ठाही आहे, इंशाअल्लाह तव्हांखे हींअर ॾेखारियां थो। کیستم جبرئیل امشب دمد در نای من قدسیان خوانند با آوای من ای بتان کعبه در هم بشکنید با من امشب از محمد دم زنید. میخوانمت به نام تمام زیبایی ها که توکل با تو معنا می شود، همان طوری که فرمودی و من یتوکل علی الله فهو حسبه. آقای سید هاشم حیدر اهل پاکستان. जी त दोस्तो, इंशाअल्लाह तव्हां वीडियो ॾिसी करे इंजॉय थिया हूंदा। ॿी बि तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायां त ईरान में मूंखे हिते यूनिवर्सिटी वारनि पंज कार्ड ATM कार्ड ॾिना आहिनि, यानी 5 बैंकुनि जा अलॻि अलॻि कार्ड, जंहिंमें बैंक ताजरात आहे, बैंक सादरात आहे, बैंक मिली आहे ऐं बैंक ख़िदमत आहे। यानी अलॻि अलॻि बैंकुनि जा हिते मूंखे कार्ड मिलिया आहिनि। ॾाढी ख़ुशी थी मूंखे जॾहिं ज़िंदगी में पहिरियों चकर मां बि ATM कार्ड रखणु शुरू कया ऐं सो बि हिकु न ॿ न बल्कि पंज ATM कार्ड मूंखे हिते मिलिया। हिते दोस्तो जेके असां रहूं था स्टूडेंट्स, उहो हिते कपिड़ा वग़ैरह धोईंदा आहियूं। ऐं अञा हिते मूं
अञा हिते मां कपिड़ा पाण कोन धोता आहिनि कॾहिं बि, जॾहिं बि धोता आहिनि मां हेठि धोता आहिनि। पर हाणे इनशाला तव्हांजे लाइ हिकिड़ो वीडियो ठाहींदुमि जंहिंमें कपिड़ा बि धोई ॾेखारींदुमि तव्हांखे त स्टूडेंट्स कीअं पंहिंजी लाइफ में कुझु मुश्किलात बर्दाश्त थो करे, कुझु ख़ुशियूं हुनखे मिलनि थियूं। त इहो आहे त जॾहिं कुझु तकलीफ़ माण्हू बर्दाश्त कंदो त पोइ वञी कंहिं मक़ाम ते पहुचे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 ATM कार्ड जो मिलिया आहिनि त हाणे इहो आसानी सां त कोन मिलंदा न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु मुश्किलात खे बर्दाश्त करिणो पवंदो त पोइ मिलंदा, ईअं कोन मिलंदा। इनशाला वरी हिकिड़े सुठे व्लॉग सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुमि। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। पर मुंहिंजे चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।